قومي اسيمبلي में अपोज़िशन लीडर शहबाज शरीफ बजट ते बहस की शुरुआत कंदे हुकूमत के सख्त तनकीद जो निशानो बनायो। शहबाज शरीफ की तकरीर दौरान हुकूमती मेंबरन सख्त नारेबाजी कई। शहबाज शरीफ चयो आहे त हुकूमत जा समूरा अंग अखर जाली आहिनि। स्पीकर असद कैसर जी सदारत हेठ कौमी असैम्बली जे इजलास में बजट ते बहस की शुरुआत कई वई। अपोज़िशन लीडर शहबाज शरीफ बजट ते बहस की शुरुआत कंदे हुकूमत ते सख्त तनकीद कई। शहबाज शरीफ चयो त बजट में तरक्की ऐं खुशहाली जो रगो दुहल वॼायो वियो आहे। तरक्की बनी गाला जे महलातन अमीरन ऐं वज़ीर आज़म जे साथारियन जी थी आहे। शहबाज शरीफ चयो त ग़रीब खे हिक वक्त जी मानी नथी मिले। रियासत मदीना जो मिसाल ॾींदड़ काश यतीमन ऐं मज़लूमन जी मदद कनि हा। अपोज़िशन लीडर जी तकरीर दौरान हुकूमती मेंबरन अपोज़िशन लीडर ख़िलाफ़ शदीद नारेबाज़ी कई। ॿिए तरफ़ स्पीकर असद कैसर बजट ते बहस लाइ वक़्तु 40 कलाक रखण जो फ़ैसिलो कयो आहे। ज़रियनि जो चवणु आहे त बजट ते बहस 30 जून ताईं जारी रखण जो फ़ैसिलो कयो वियो। स्पीकर जी सदारत हेठ एडवाइज़री कमेटी जे इजलास में तय कयो वियो त बजट ते बहस लाइ हुकूमत खे 20 कलाक 56 मिंट ॾिना वेंदा ऐं अपोज़िशन खे 19 कलाक 3 मिंट ॾिना वेंदा।